M. Ollie Production. تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور الذي خلق سبع سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البشر هل ترى من تطوير ثم ارجع البشر كرتين ينقلب إليك البشر خاسئا وهو حكيم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي الحبيب القدر العزيز الجاهد وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه تسليما. अल्लाह संजल सन मनवालू कुदरत कामिल जो मालिक मखलूक खां बेपरवाह कंहिं मखलूक जी का बि हुनखे एहतियात कोन्हे जे ताबेदारी करे अहिड़ी ताबेदारी करे अहिड़ी ताबेदारी करे अल्लाह जल शानो फरमाए थो जो सॼी दुनिया में क्यों बि अहिड़ो हिकु हुजे जो ॿियो को बि दुनिया में ज़मीन जे तस्बे ते हुनजो उन परहेज़गारी ताबेदारी अल्लाह जल शन जे महबत ऐं इश्क जी मुक़ाबिलो कोन करे सघे। इबादतनि सां ज़मीन आसमान दस्तरनि सां भरे छॾे। अल्लाह जल शान मन वारो फरमाए थो त मुंहिंजी बादशाही में हिकिड़ो सिर बि कोन वधाईंदो। मुंहिंजी जेकी बादशाही आहे जहिड़ी आहे पंज ॾे जेकी कयईं सो पंज ॾे कयईं। मूंखे हिनजी इबादत खां मां मुस्तक़नी बेपरवाह आहियां। जेकॾहिं को शख़्स कहिड़ो बेफ़रमानी करे जो फिरौन निमरूद बि हुन सां पुॼी न सघनि। सॼी रुई ज़मीन में हिन जहिड़ो बेफ़रमान कोई कोन हुजे, गंदो अहिड़ो कोन हुजे। अलाह संजल मुंहिंजे बादशाही मां हिकिड़ो तिर बि कोन घटि करे सघंदो। मुंहिंजी बादशाही कहिड़ी आहे कहिड़ी अलाह संजल शान मिलवालो असांजे इबादत खां, असांजे नेक कमनि खां, असांजे बद कमनि खां, असांजे कुफर ऐं गुमराही खां, हिदायत रुश्द खां, सभ खां बेपरवाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब्बुल आलमीन पंहिंजो हबीब सॾियो आहे। फरमायो अथईं त मुंहिंजा ख़लील बि घणा, दोस्त बि घणा, कलीम बि घणा, हमराद बि घणा, ॻाल्हाइण वारा बि मूंसां थी गुज़रिया आहिनि, ज़मीन ते मां पैदा कया आहिनि, जन सां मुंहिंजी महबती इहे घणा माण्हू आहिनि, पर मां हबीब कंहिंखे न सॾियो आहे। पाण रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे त मां हे दुनिया जेका ख़ल्क़ी आहे, मां ख़लक़तुल जिन्न वल इंस, जिन्ननि इंसाननि खे ख़ल्क़ो अथमि, आसमान ज़मीन, ज़मीन पखेड़ी अथमि, आसमान बीहारियो अथमि, सतई आसमान पैदा कया अथमि, अर्श अज़ीम खां वठी तहत सराते जा ख़ल्क़ी अथमि। ख़लक़तुल ख़ल्क़ लिअअरिफ़ क़द्रक, इन कान ख़ल्क़ी अथमि त तुंहिंजी इज़त ऐं क़द्र खे माण्हू ॾिसनि। जेको तुंहिंजे शान जे इज़हार जो न हुजे हा ख़्याल, जंहिंसां मुंहिंजो शान थो ज़ाहिर थिए त मां जेकॾहिं आसमान ज़मीन न ख़ल्क़ियां। तुंहिंजे असांजी
जंहिंते रब्बुल इज़त फरमाए त मां सभु शयूं तुंहिंजे काण ख़ल्क़ियूं आहिनि, उन खे तो असांजी काण आहे? तुंहिंजे असांजे सलात शरीफ़ जी उतरे का दर्जो वधाईंदी? बरक तुंहिंजे असांजो तालिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह पाक थो फरमाए त तव्हांखे इन दर्जे ते पहुचाईंदो जो तव्हां मुंहिंजे महबूब सां मोहबत रखंदो, मां वरी तव्हां सां बि मोहबत रखंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अॻियां ई पोयां सभिनी जो इम्तिहान आहे। अल्लाह साईं जल शान फरमाए थो त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां मौत ऐं हयाती दुनिया जी ज़िंदगी पैदा कई आहे, मौत मुक़ररु थो थियमि रुॻो इन कान त तव्हांजो इम्तिहान वठां। रूह हिकिड़ा पाक ॿिया पलीत जेके गॾियल आहिनि से उहे सभई जुदा करे पिजे। पाक रूह आहिनि जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणनि, पलीत रूह आहिनि जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अजनबी आहिनि, न सुञाणनि। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हिकिड़े भेरे लंघिया आहिनि हिकिड़े मक़बरनि वटां, पाण उते बीह रहिया आहिनि, साहबा कराम बि बीठा आहिनि। पाण हिकिड़े क़बर ते मुंहुं करे ऐं फरमायाऊं त अमा तारिफ़ुनी, अरे मूंखे कोन थो सुञाणी? अर्ज़ु कयूं क़िबला कंहिंखे था साईं पाण सां चवनि क़बर वारे खां पुछनि था मलाइक मुंहिंजे बारे में त उन खे सुञाणे थो त हे केरु आहे? चए थो त न मां नथो सुञाणां। तॾहिं फरमायो त फितनतुल क़ब्र फ़ीय फला तशक्कूर, ऐं मोमिनो क़ब्र जो इम्तिहान मुंहिंजे सुञाणप ते दार मदार रखंदो। दीन जो पुछा, इस्लाम जी पुछा, रब करीम जी पुछा, इहे सभई तमहीद आहे। असुल पुछा इहा आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञाणंदो आहे की न सुञाणंदो आहे। मतां शक करे ऐं जहन्नम हलियो वञे। अल्लाह साईं जल शान में वारो तव्हां असां सभिनी खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इम्तिहान त ॿिया बि रब करीम वरिता आहिनि, पर वॾे में वॾो इम्तिहान इहो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे थो की नथो सुञाणे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हिन महीने मुतबल्लिक़ में जेको इम्तिहान थी गुज़रियो आहे, सभिनी खां वॾो इम्तिहान ऐं सभिनी खां वधीक जे शर्फ़ रब्बुल इज़त अता फरमाया आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुर्शिद करीम, असांजे मुर्शिद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। उन सभिनी मां वॾे में वॾो शर्फ़ हिन महीने मुक़दस में अल्लाह साईं पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इनाम फरमायो आहे। नबियनि सगुननि खां अल्लाह साईं जल शान वालू सभिनी खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुमताज़ फरमायो आहे। जीअं को लश्कर जो कमांडर वॾो हूंदो आहे, जीअं लश्कर जे मथां सॼे लश्कर जो ऑफिसर हूंदो आहे ऐं उहो सभु हुनजे शान जे आॾो गोॾा अदब जा भञनि ऐं हुन जा सलामी हुजनि। जीअं जेके बि अंबिया सगोरा, औलिया सगोरा, ज़मीन ते रहंदड़ अल्लाह साईं जा ख़ासि ख़ासि बाना, आसमान ते रहंदड़ मलाइक मुक़र्रब, इहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लश्कर जा गोया सिपाही आहिनि। अल्लाह साईं जल शान वालू हुननि जे वक़्तनि में बि इम्तिहान वरिता आहिनि। नबियनि सगोरनि जे वास्ते सां
न ॿियनि कमनि में इम्तिहान वरिता आहिनि। हदीस शरीफ़ में आहे त बनी इसराइलनि में के 3 शख़्स हा, उन खां अलाह साईं जल शानो अमन वारो इम्तिहान वरितो आहे। हिकिड़ो शख़्स कोढ़ियल आहे, हिकिड़ो शख़्स गंजो आहे, हिकिड़ो अंधो आहे। 3 बनी इसराइलनि में हिकिड़ा शख़्स आहिनि, उन्हनि जे इम्तिहान जो अलाह साईं जल शानो अमन वारो हुन खां वरितो त जौहर हुननि जो पधरो थिए। मलाइक हिकिड़ो फ़क़ीर जे सूरत में हुननि वटि आयो आहे। पहिरियों उन गंजे वटि आयो आहे, हुनखे मिलियो आहे, हिनखे चयईं त मां फ़क़ीर आहियां, का शइ तलब अथई पूरी करे ॾियां, दुआ घुरी। चयईं हा, मुंहिंजो हे जेको ऐब आहे, मुंहिंजे मथे जा वार ईअं गंजो थी पिया आहियां त मां पटको टोपी लाहे नथो सघां, ॾाढो मां शर्मसार हूंदो आहियां, माण्हू टोका कंदा आहिनि, जेकॾहिं इहो मर्ज़ मूंखां वञे त ॾाढी महिरबानी थिए। चयईं तूं उते विहारे भरिसां हथ घुमायईं, हथ घुमाइण सां हिन जा वाला निकिरी आया, गंज जो नालो निशान बि कोन रहियो। तूं माल करो प्यारो थी। चयईं उठ। ॿाहिरों वञी हिकिड़ी ॾाची ढुकी वियमि ते काहे आयो। चयईं हे रब तोखे ॾिनी आहे, हिन में बरकत पवंदे जो गंज थी वेंदे। वरी आयो आहे कोड़े वटि, कोड़े खे चयईं त तोखे छा खपई का शइ त मां दुआ घुरां त मिलई। चयईं सिन कोड़ जी बीमारी मूंखे आदत करे विधो आहे, उथण वेहण जहिड़ो न आहियां, मजलिस में माण्हू नफ़रत था कनि, गॾिजी नथा खाइनि। औरत जी विहारे हथ घुमायईं त ॼाण जो गुलाब जो गुल थी वियो। चयईं त पोइ माल कहिड़ो प्यारो थी। चयईं ढग ऐं ढगियूं वणंदियूं आहिनि ॾाढियूं। हिकिड़ी गऊं हाणे ढुकी ॾिनई हिनखे, चयईं हिन में रब तोखे बरकत ॾींदो। हाणे इम्तिहान थो हले उहो थोरो कई माल जे इन में जान जा ऐं हिन जा इम्तिहान त जेके हिन से अलाए कहिड़ा किथे आहिनि, कहिड़नि मुड़ुसनि ॾिना आहिनि। वरी हुन अंधे वटि आयो, अंधे खे बि ईअं चयईं त मां फ़क़ीर आहियां, दुआ कयां, छा खपई। चयईं त अखियूं मुंहिंजो जहान अखि नूर आहे त पोइ सॼो मुल्क आबाद आहे, जंहिं न त पोइ सॼो मुल्क सूर आहे। अखियुनि जी रोशनाई मूंखे खपे, मां जहान ॾिसां। हथड़ो लाथईंसि त अलाह साईं जो इज़न हो, 2 टे कतरा अखियुनि में किरिया, कांडण जो उथी वियो। हे माल कहिड़ो प्यारो थी। चई त ॿकरियूं मूंखे प्यारियूं ॾाढियूं, ॾुकी ॿकरी हाणे हिन चई घणी हिन में बरकत कनि। फ़क़ीर हलियो वियो, हो त मलाइक रब जो हो। हिन जे माल में अचे जो बरकत पई त उठनि जी वारे खे उठनि जी वादी सॼी जेका आहे सा भरिजी वई पंहिंजे वग सां। हुनखे गवनि जो ढगनि जो वग छो जो ॿाहिरि झंग में न पियो मापे, ॿकरी जे त भई सॼे वादी सॼी भरी पई हुजे ॿकरियुनि सां। घणनि ॾींहंनि खां पोइ वॾे ॾेढ रखी, जॾहिं अमीर बणिजी विया, तॾहिं वरी उहो फ़क़ीर जी सूरत बणाए वरी आयो। पहिरियों गंजे वटि आयो, चई त बाबा मां मुसाफ़िर आहियां, ख़र्चु फुटी पियो आहे, महिरबानी करे मूंखे को उठड़ो ॾे त मां पंहिंजे ॻोठ बि पुॼां ऐं समरो बि कुझु ॾे। सॼो उठ ॾियां, छो सॼा उठ ॾियां त पोइ वरी मां हिन करे वरी पाण धन मां वटि वक़्तु कहिड़ो बचंदो। ज्यादा करणु स्वादी हिन जो जाम आहिनि, अॼु पिन थी वई आहे घणी। ईअं न कर, मां ग़रीब आहियां, मूंखे रब जे नाले ते जंहिं तोखे इहो वारा सुहिणा ॾिना थी उन जे नाले ते मूंखे ॾे। यादि में ॾियारेसि पियो। चई न बाबा न, ख़र्च घणा आहिनि, तंहिंजे करे उठ सॼो कोन ॾींदोसां, ख़ैरात चई त ॾियां। चई न ख़ैरात मूंखे न खपे, उठ खपे। उठ कोन्हे। हींअर मां
सुञाणा थो त सुञो बि हुए कंहिं वक़्त में ऐं गंजो बि हुए, लोकल पैसो बि कोन हुई, उठ उठ त ठहियो पर बकरी जी बेच बि तो वटि कान्हे। वॾी रब तोसां महिरबानी कई ॻाल्हियूं विसारे छॾे ऐं अचे कमु ऐं असां आबे ॾाॾे खां वठी करे अमीर आहियूं की न, वरी त मां सुञो हुअसि फकीर खंड पर पाया चई बाबा चङो मां वञा थो, वरी कूड़ हयो हूंदी त वरी ओड़ो ई थी फकीर हलियो, वरी आयो कोॾे वटि, बाबा हिकिड़ो ढॻो को ॾे मूंखे, मां मुसाफ़िर आहियां, समल फुटी पियो आहे, घणी तोसां महिरबानी कई आहे, मूंखे ढॻो हिकिड़ो ॾे त मां हिन ख़र्च करे पहुचां। बाबा ढॻो सॼो कीअं, ढॻा सॼा हिकु हिकु फ़क़ीर खे ॾियूं त वक़्त टिनि ॾियारनि में ख़तमु करे छॾियो। ईअं न कर, महिरबानी कर, मां मुसाफ़िर माण्हू आहियां। हिन बाबा न ढॻो सॼो कोन्हे को ख़ैरात, ख़ैरात न खपे। जॾहिं ॻच ताईं हुन बि हुजूं ॾिनियूं, चईसि त मां सुञाणा थो तोखे त तूं कोढ़ियो हुएं कंहिं वक़्त में मां आयो हो सघे, तोखे कोढ़ जी बीमारी न हुई, सुञो न हुई, ख़ुदा ॾिनी अथई पंहिंजी महिरबानी सां अॼु तूं उन जे नाले ते बुखुल थो करीं। फ़क़ीर जी तॾहिं गुस्ताख कहिड़ा आहिनि, असां अबनि ॾाॾनि खां वठी करे अमीर हलिया था भाउ। घणा आहिनि जेके अॼुकल्ह कुझु रब करीम हिननि खे नवाज़ो के दुकान ते कुहर विकिणंदा हुआ त के माण्हू ग़रीबी हाल में पोखड़ी करे गुज़ारो कंदा हुआ, त के वापारो करे थोरो घणो गुज़ारो कंदा हुआ। अॼु हुननि खे जेकॾहिं पुछंदे चवंदा कॾहिं खां असां दोरा पर असां हमेशह खां वठी करे वॾा माण्हू आहियूं, असांजा अबा ॾाॾनि खां वठी करे असांखे अमीर माण्हू आहियूं। इंसान फरमाए ओ इंसान तकबर न कर, वॾाई न कर, यादि कर जंहिं वक़्त में तूं नितफ़ो थियो ऐं माउ जे पेट में पीउ जे पुठी मथां आहे त कोई ॾिसण बि जाइज़ न हो, जंहिं वक़्त में तोखे भरसाण को तुंहिंजी धप बि न सघे, इन महिल बि तूं अहिड़ो ई वॾो माण्हू आहीं जहिड़ो हाणे तूं आहे। मुंहिंजा भाउ, रब करीम करे छॾ असांखे साञा हुजे, असुल पंहिंजो न विसारियो, जन असुल न विसारियो, जन पंहिंजे हीराई खे न विसारियो, जन पंहिंजे मुंड खे न विसारियो, इहे मोमिन, जंहिं मुंड खे विसारियो इहे मुनाफ़िक़ काफ़िर वञी थिया। हयाद मशहूर आहे अदब में, जो हुन जहिड़ो अदब कंहिं न कयो। आशिक़ होसि महमूद बादशाह ऐं हे हुयो हुनजो महबूब, पर हक़ीक़त में ॼणा चओ त हिन अदब ऐं न्याज़ सां बादशाह जी दिलि खसे वरिती, सूंहं सां न, हुस्न सां न। बादशाह जो राज थिए त पोइ वज़ीर ऐं अमीर हुन सां पिया सड़ंदा आहिनि, हिन जे मथां हसद करे पिया वझ पिया ॻोल्हिनि त पिया वझ मिले त बादशाह जो प्यारु हिन तूं ॾाढो। हिन खे हिकिड़ी हथ आहे इन ॻाल्हि जे सुबुह जो साजुर बादशाह जी दरबार मां जॾहिं वांदो थिए त पोइ वेंदो हो हिकिड़ी कोठी हुई बादशाह जे बंगले में, उन कोठी में कुर्फ़ हणी वेठो हूंदो, कंहिंखे कुंजी न ॾींदो ऐं उते वञी हिकिड़ो कलाक ॿ इन में अंदरि रहंदो हो उन कोठी में। वज़ीरनि चयो त बादशाह जा खज़ाना अथसि हथ में, पका त इन खज़ाना ज़रूरु गॾु कया हूंदा इन कोठी में, हा रोज़ बरोज़ ॾिसण वेंदो आहे। बादशाह खे चयूं की बेटा तूं त प्यारु कयो आहे हिन जे मथां खणी महबूब बणायो अथसीं, पर हे ख़यानती माण्हू आहे, पैसा ॾोकड़ तुंहिंजा जेके आहिनि जवाहिर हीरा जवाहिर जेके आहिनि से चोरी करे कोठी में रोज़ बरोज़ हुते सांझू वेठो आहे। हुन चयोसि बाबा तव्हां नाग तव्हां सां साड़ कयो, हे अहिड़ो न आहे जीअं तव्हां था चओ, शांती न आहे। चयो न साईं पक शांती थी, तूं जाचा करे ॾिस।
बादशाह चयो चङो भला मां इजाता कयां, पोइ जे न निकितो त पोइ तव्हांजो सिर सलामत न बचंदो। जे निकितो त पोइ मां पंहिंजी ग़लती महसूसु कंदुसि, हिनखे वठी छॾी। पोइ हिन खे राज़ी थिया, चई जंहिं वक़्तु में कोठी में वञे तॾहिं मूंखे ॿुधाइजो। वञी कोठी जॾहिं खोलियाई ऐं दर ॾेई अंदरि वेठो तॾहिं हिननि वञी रिपोर्ट कई। बादशाह उतां ॿिया बि अमीर वठी अचे दरवाज़े ते बीठो, ॾिठई त दरवाज़ो बराबरि बंदि पियो आहे। हिननि बादशाह चयो त हिनखे सॾु कर। सॾु कयूं, अयाज़ अयाज़ जी दर खोल। हा, अरे बादशाह बीठो अथई दर ते। बादशाह सलाम ते पाण आयो आहे। हाज़ुर साईं हाज़ुर, खोलिया हाज़ुर, हाज़ुर हाज़ुर करे वरी चुप थी वियो। ॿिए झुमिरे टे भेरे बादशाह चयो त खोले थो की न दर भञी आई, पोइ वरी का सदा चङी ॾियां। दरवाज़ो खोलियो त हो चवनि साईं हाणे सांढे जॾहिं वठ पड़ त पोइ त खोले नी। बादशाह दर खोलियई तॾहिं संदूक रखी अॻियां हिकिड़ी। सभिनी चयो साईं जेके टपड़ ॾिसी संदूक में हूंदई। अरे अयाज़ हिन संदूक में छा आहे? मुंहिंजा ऐब आहिनि, ऐब आहिनि। चई साईं इन खे खोलाए त टपड़ इन में अथसि। वरी बादशाह चयोसि खोल, मुंहिंजा ऐब न उघाड़ साईं, ऐब न उघाड़ मुंहिंजा साईं, मुंहिंजा ऐब आहिनि। खोल, खोलाइसि। अंदरि खुथियल टोपी हिकिड़ी पई, खुथियल चोलो हिकिड़ो पियो, पुराणी सुथण हिकिड़ी पई। अरे हे छा आहे? चई कपिड़ा जॾहिं मां तो वटि आयो हो मूंखे इहे कपिड़ा ॾिना। अॼु तूं मूंसां महिरबानी कोन मूंखे बादशाह बणाए छॾियो। दिहाड़ी मां अचे वरी इहे टपड़ अचे ॾिसंदो आहियां, नफ़्स खे चवंदो आहे अड़े अयाज़ तूं उहो आहे जंहिंजो तुंहिंजा टपड़ हे हिकु लिबास हुई। बसि बादशाह जा इनाम ॾिसी मगरूर थींदो हुजे त मां बि का शइ आहियां। अड़े पंहिंजा हफ़ाल असांखे सुझनि था, असांजी लियाकत छाई त इज़त छाई। हे जो बादशाह जी झुल पया कुते जे मथां, अॼु कुतो जेको आहे सभु कुझु हुनखे चाहे त हिन जो मथो फिरी आहे, मां बि का शइ आहियां। कुतो उहो कुतो आहे, हज़ार झुलूं पट जूं हुजनि, बादशाह जा गुण गाए इहो मोमिन। ऐं जेकॾहिं वञण वांगुरु चए मां असुर खां वठी करे अमीर होसि तो इहो छुटिजी वियो, दर मुबारक तां तड़जी वियो। अलाह साईं तो फरमाए त वॾाई मुंहिंजी चादर आहे, तो वॾाई कई त मुंहिंजे दर सां निकिर। तोखे पंहिंजी लियाकत कहिड़ी आहे? जे कई थी महिरबानी त रब कई आहे। अॼु जेकॾहिं तोखे 4 रोकड़ गॾु थिया आहिनि त तूं पंहिंजा सिर सारे फिटी करे। इहो उन्हनि जो खंची आहे, गंजे जो, कोड़े जो। वरी आयो आहे हुन वटि हाफ़िज़ वटि, ॿ जा घण हूंदा। हुनखे मां फ़क़ीर आहियां बाबा, अलाह साईं तोखे नवाज़ो आहे, तोखे असांजा नूर ॾिनासीं, मिल्कियतूं ॾिनियूं अथई, मां मुसाफ़िर सां मदद कर, वतन ते पहुचणो आहे, ॿकियूं 2 टे के ॾे मूंखे त मां इहे ख़र्च करे पहुचां। हम चयो चई अदा ॻाल्हि मुंहिंजी ॿुध मुसाफ़िर, मां अंधो हुउसि, मां हो सघे अंधो सुञो हो सघे, मां सां रब कई आहे महिरबानी, नूर बि ॾिनो अथई, अखियूं बि ॾिनियूं अथई, ऐं माल बि उन ॾिनो आहे। अॼु जंहिंजो नालो विधो अथई उन जा थोरा माल लाहे न सघां। अॻे बंधन इन नाले ते का जेके मुंहिंजे खां छॾे छॾंदो भई
मर्ज़ी ओ ना मर्ज़ी कदमे फासिलदार ईमान ऐं कुफर विख जे पंध ते आहे मलाइक चयो अदा इहो तुंहिंजो ईमान बि तुंहिंजो सलामत रहे तुंहिंजो माल बि तो वटि सलामत रहे तव्हांजो इम्तिहान हो ॿई तुंहिंजा संती जेके हिन ते हारे विया तूं खटी विया हाणे माल बि पंहिंजो पाण वटि झल क़यामत बि तुंहिंजी दुनिया बि तुंहिंजी हुननि खे न दुनिया रहंदी न क़यामत हो साॻियो गुंजे जो गंजो सुञे जो सुञो माल मरी वियो हो कोढ़े जो कोढ़ियो माल मरी वियो पूरी साॻे हाल में पिनंदो ई खाईंदो ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला तव्हांखे ख़लक़ियो अथई मौत बि तव्हांजे मथां हयाती बि तव्हांजी ख़लक़ी अथई जहिड़ो बि करे थो उहो त मारे बि उहो थो कोन हुए त तोखे ख़लक़ियई वरी आहिनि हुजण जी दावा कर वेठो आहीं हिकिड़े ॾियारे में हूंदे कोन हिकिड़े न हूंदे मौत ऐं हयाती ॿई जेके तुंहिंजो इम्तिहान वास्ते पैदा थिया आहिनि रब्बुल इज़्ज़त दोहर तो पैदा फरमाए हज़रत मूसा अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तूर सेना ते अर्ज़ु पियो करे मुंहिंजा मौला ख़लक़ कर ख़लक़ हे ख़लक़ ख़लक़ी सॼी फ़अहलकतहुम बिन्नार पोइ वरी बाहि में साड़े ख़लक़ न ॼमण खां वियामण खां इन खां ख़लक़ वॾी शइ आहे जेके ॼणनि था पीउ ऐं माउ उहे ई पंहिंजे ॿार खे बाहि में नथा विझनि तूं त ख़लक़ियो आहे मुंहिंजा मौला हिन ख़लक़ खे पोइ बि बाहि में विझई अलाह से फरमाइश मूसा जेकॾहिं गुस्ताखी जो सुवाल हुजे हा त सज़ा ॾियां हा पर सम्झां थो त तूं इहो सुवाल कयो आहे सम्झण वास्ते हाणे वञी कणिक जो ॿारो पोख बचियो लाबारो करें हाउस लाबारो ॿार कर ॿार कयो ॻाहेसि ॻाहाई वावरेसि वावरे हाणे जेको बोहा अन्न आहे खणी वञ अन्न बि खणी आयो बोह बि खणी आयो आहे मूंसां कलीम अल्लाह तो पोख जो पोखी हुन मां छा खणी आए अन्न बि खणी आयुसि ऐं बोह बि खणी आयुसि ऐं हेठि जेका नारी हुई उनखे छा कई कंहिंखे उनखे वरी बाहि ॾी ॾेई बाहि छो ॾिनई ऐं हो बेकार हुई न तंहिंजे करे Ali Production. इहो अकुल तोखे कंहिं ॾिनो चएसि तो ॾिनो साईं चइबी मां तोखे अकुल ॾिनो मूंखे अकुल कोन्हे त बाहि में छो थो साड़िया हा जेको रद्दी आहे हो जेको अबू जहल आहे इहो भली बाहि में सड़े पंहिंजी ख़लक़त विसारे फिटी करे पंहिंजो असुल विसारे छॾे ॿिनि ॾिहाड़नि ते कुर्सी जे ॿिनि टिनि ॾिहाड़नि में विसारत जी कुर्सी मिली आहे हौसला मटिजी विया पाण जहिड़ो कंहिंखे नथो सम्झे ज़ुल्म जा तनूर ॿारे थो फिटी करे ख़लक़त जो रड़ी पियो थो पवंदी इहो कणिक जे पोख जी नाड़ी न पीलियूं न आहिनि न इहे पाड़ जूं रहियल जे इहे बाहि में सड़े त इनखे हक़ आहे त इहा बाहि में सड़े अज़ीज़ भाउ लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मूंखे तव्हांखे पधर करिणो आहे त अन्न कहिड़ो आहे बोह कहिड़ो आहे ऐं बेकार शइ कहिड़ी आहे सलाद करी जी ऐं शामिल करण जी नेमत जहिड़ी ॿी नेमत असांजे मथां ॿी काई कान्हे जेकॾहिं असां इन नेमत जे मुक़ाबले में ॼमण खां वठी सिर सजदे में रखूं ऐं असांजा पसा पोयां बि सजदे में पूरा थियनि त बि असां इन नेमत जो शुक्र न अदा कयूं
अमलनि जा सुवाल साईं जे तशरीफ़ फरमाए खां पोइ ते घटि थियो आहे, निस्बत जो सुवाल वॾो थियो। तोखे हदीस शरीफ़ ॿुधाई थम अॻे बि त साईं खां हिकिड़े शख़्स पुछियो त क़यामत कॾहिं थींदी, पाण सां त क़यामत जे लाइ समर छा ठाहियो थी, त रोई ऐं चयईंसि समर कुझु कोन, नमाज़ रोज़ा कुझु, बाक़ी तुंहिंजी मोहबत आहे। अल्लाह ताला व रसूल, अलाह साईं खां मोहबत ॾे अथमि तोसां मोहबत मनी हिन फरमायो अमल कोन्हे त पोइ वरी छा थींदो? फरमायो त अंत मां मन अहबब्त, ऐं शख़्स जंहिंजी मोहबत थी क़यामत ॾाढे तूं हूंदे उन सां गॾु। रब करीम कंदो छॾ तव्हां असांखे मोहबत जो ज़रो समर अमलनि जो आसिरो कोन्हे, उन्हनि जो आसिरो कोन्हे। इहे इम्तिहान वरितऊं त अमल असांजा जेके आहिनि से बि न हुजण जहिड़ा, या नमाज़ जा 5 वक़्त जेकॾहिं नसीब थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह लख शुक्र आहिनि, पर ख़ुदा करे जो इहा नमाज़ असांखे फासाए न काथे। अलाह अकबर करे रब खे साम्हूं सम्झी ऐं पोइ बीहबो आहे, ईअं सम्झबो आहे त कंध छुड़कियो पियो आहे, गुनाहगार हिकिड़ो बीठो आहे, शहनशाह जे आॾो जेको हिसाब किताब क़यामत जो वठी रहियो आहे। पर असां नमाज़ में ॿाहूं ॿधी बीठा आहियूं ऐं असांजी दिलि वार में, ॿकरनि वटि, पोखनि में, बाज़ारनि में, दुकाननि में हिसाब किताब दुकान जा दिलि में उते था हलनि नमाज़ में। जे इहा नमाज़ ईअं आहे जीअं पुछी करे शहनशाह ॾे ऐं नमाज़ को पढ़े। जेकॾहिं को माण्हू दोस्त हुजे या को ऑफिसर हुजे हुनखे पुठी ॾे ऐं पोइ ॻाल्हाए त जेल विझी छॾाई। रब करीम बुर्दबार आहे, असांजी दिलि जी पुठी होॾे आहे, मुंहुं होॾे आहे, पुठी सरकार ॾे आहे, पोइ बि असांखे अञा माफ़ी थी मिले, न त इहा नमाज़ असांखे गिरफ़्तार करणु घुरिजे आहे। पर हे थोरा आहिनि जो अलाह साईं जल शान वारो वाइदो फरमायो त जेके तुंहिंजी मोहबत वारा माण्हू हूंदा, माण्हुनि ते दोस्त हराम करे छॾियो। पाण हिकु इज़हारे हथ मुबारक खणी दुआ खणणु वियो, दुआ घणो करे उम्मत जे बारे में पढ़ंदा, ॿी दुआ ज़रूरत मुताबिक़, बाक़ी उम्मत जी दुआ ॾींहं राति जेको बि वक़्तु मिले उम्मत ग़रीब जेके यादगिरी में वठे। पाण फरमायूं त अबू बकर सिद्दीक़, अलाह साईं जल शान फरमायो त 6 लख माण्हू तुंहिंजा उम्मती मां बिना हिसाब जे ॿिए खे न मोकिलियो। अर्ज़ कई त ज़िदना या रसूल अल्लाह, किबरा अञा वधाए ॾे कुझु। ईअं नथो अर्ज़ु करे त साईं अलाह साईं खे अर्ज़ु कर त उहो बि असांखे वधाए ॾे। अर्ज़ु थो करे त ज़िदना या रसूल साईं तूं वधाए ॾे, छो त यकीन अथसि त कुझु चीज साईं जे हथ में ॾेई छॾी आहे। ज़िदना या रसूल सॼी वहाबियत सड़ी वई। लफ़्ज़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे मुंहिंजा वहाबियत कुल सड़ी वई। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गौस आज़म, नारे तहक़ीक़। ज़िदना या रसूल अल्लाह, अञा वधाए ॾे। जिबरा साईं वधाए ॾे अञा। पाण सां त चङो बुक ठाहे फरमायूं त अदा साईं फरमाए त हीअं बुक भरे तुंहिंजे उम्मत जो ऐं हीअं खां बेस्ट न हुजे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला वरी अर्ज़ु कयो ज़िदना या रसूल अल्लाह, अञा वधाए ॾे। अगरि त अमीर उमर रज़ियल्लाहु भरिसां वेठो चई या अबू बकर सिद्दीक़ कुझु छॾ त सही तूं बि, एतिरो त साईं खे ज्यादा सता। फरमायईं त ऐं उमर तुंहिंजो छा वियो हिन में? अलाह साईं जल सां असांखे सभिनी खे खणी मोकिले बेच साईं जी उमत सॼी खे त तुंहिंजो छा वियो हिन में? तूं छो थो एतिराज़ करे?
चयईं त फरमायईंसि त अबा बकर अलाह से जो बुक तो कढंदो पोइ सॼी उमतुनि में माफ़ी वेंदी करे न माफ़ी वेंदी जेकॾहिं अलाह से घुरे तेरी बुक सां कुल उमत मोकिले पाण निहारे मुल्की फरमायूं त अमीर उमर रज़ियल्लाहु ताला जो फ़क़ीह अथव सम्झ वारो बि शख़्स अथव सही सच हिकु बुक रब्बुल इज़्ज़त जो वस्समावात मतवियातुन बियमीनिहि वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिही वल अर्दु जमीअन क़ब्दतुहु यौमल क़ियामति वस्समावात मतवियातुन बियमीनिहि सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। ऐ इंसान हो तव्हां मां अल्लाह से जल शान वाली जी इज़त ऐं शान न सुञातो आहे। मां क़यामत जे वक़्त में सॼी ज़मीन मुठ में जंहिंमें हीअं हूंदी आसमान सॼे पंहिंजे हथ कुदरत जे साण हीअं वेढ़ींदो मां जीअं कागज़ वेढ़बो आहे। सुभानहु व तआला मां युशरिकून। हिते राम ऐं तीरथ ऐं नसरत खणी आयो आहे शरीक करणु लात ऐं मनात ऐं उज़ा खे शरीक बणायो थी उन रब जे कुदरत जे आॾो हे न ज़मीन आसमान सभु जेका हेठि शइ काई आहे ई कान का। जेको आसमाननि खे वर्क वांगुरु वेह फिरी करे इन जे मुठ में छा न मापंदो इन मुठ में छा न मापंदो। अजीज भाउ साईं जे तोखे छा छा थी महिरबानी थिए। हिन महीने मुबारक में मेराज शरीफ़ जो वाक़ियो आहे सॼो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस जो हिकिड़ा सिज खां चितो निशान आहे जंहिंजो तफ़सीर जेकॾहिं हयाती बका कयो त मां 27 शरीफ़ जे मौक़े ते कुझु हिन जे मथां पंहिंजे नाक़िस हाल आहे रोशनी विझंदुसि पर हेतिरो ॿुधाए थो छॾां तोखे नबियनि सौगनि सां महिरबानियूं घणियूं थियूं आहिनि पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके इनायात ऐं रब्बुल इज़्ज़त शान अक़दस जी बुलंदी कई आहे ऐं जेके अता फरमायो आहे नबियनि सौगनि खे दरिया जी कुड़ी बि मसियां उतरी इन मथां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे लठ जी मोकल मिली नाग थी पए लठ हणे पथर में त पाणी जा चश्मा 12 जारी थी पवनि वॾो मौजो इहो त साईं जे ग़ुलामनि खे बि मिलियल आहे। यूरोप में हज़रत अमीर उमर साईं जो नालो ॿुधी जो सॼो यूरोप ई कंबियो पिए नसारा यहूदी जंहिंजे नाव खां शैतान कंबे थो की शैतान जा पुट छो न कमंदा। राति जो तर पए शैतानी हेठो नालो लिखी छॾिया हज़रत अमीर उमर जहिड़ा तरह जो रुगो पेट जे मथां दुन जी भर सां राति जो शैतान तर विझण जे वास्ते वरी ईंदो न जंहिंजे नाले खां तो शैतान कंबे जे उन सां पंहिंजी न पई हुजे त पोइ पंहिंजी क़िस्मत खे चए शक न आहे त उहो जेको भॻो थो अचे पाण फरमायो चए उमर तूं हिकिड़ी घिटी वठंदो आहे त शैतान वरी हो घिटी वञी वठंदो आहे मता मोह पवंदा हुजे हे बि उन्हनि मज़ो आहे जेको वरी घिटी छॾियूं ऐं ॿी घिटी वठियूं वञनि हे बि उन सां गॾु थो वञे। यूरोप मां को आयो आहे कासिद रूम जे बादशाह जो मदीने शरीफ़ में धुम पई पए सॼे मुल्क में माण्हुनि जूं दिलियूं कंबनि पियूं कुफारनि जा हया डरनि पिया ॾिसी वटि पैगाम खणी आयो मदीने शरीफ़ में पुछा कई चयूंसि हिकिड़े त हूंदो त दरबार हूंदी बंगला हूंदा तख़्त हूंदा जंहिंते वेठल हूंदो इहो मुड़ुसु के किथे बंगलो दंगलो अथसि त बंगलो मस्जिद शरीफ़ में वेहंदो आहे हाणे किथे आहे के हाणे उहो बाग़ आहे ॿाहिरि सो उते निकिरी वियो आहे ओॾांहुं के माण्हू ॻाल्हि कई त उते सुञो पिया आहिनि साईं हे इहो ओॾांहुं किथे त खजी जी छांव आहे उन खजी जी छांव में हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सुम्हिया पिया आहिनि लठ तन भर सां हिकिड़े सिरूं आहिनि ॿ उहे बि सरां थी पाण
सुभान अल्लाह। हिन यूरोप खे कमाए फिटी कयो आहे, जेको मिटी ते सुम्हियो पिया चई त निंड पियो आहे। हाणे मूंखे वज आहे, माण्हू बि ॿियो कोन्हे को, पहरो बि कोन अथसि। हिन वक़्त में जेकॾहिं तलाउ हयूं हे मामिलो डाहियूं वञा त बसि सॼो यूरोप ई आराम में अचे वेंदो। जो इरादो करे तलाउ कढी वेझो विया। इन बद इरादे सां ॾिठई त लठ चुरे थी पई। चई हे लठ खे छा थियो आहे? ऐं कंहिं महिल उथी लठ लठ उथी ऐं भले भॻो भॻो त पंहिंजो लठ ईअं जुड़ाए अॻिते करे वञे। अरे साईं ख़ुदा जो नालो थी लठ खे जॻजांइ, महिरबानी करे लठ जॻजांइ। माण्हू छा लठ खे अचे वरितऊं। हे जे बदनीयत कढे न त लठ कुझु न चवई। साईं मां तौबा कई त लठ पंहिंजी जाइ ते बसि करार वरितो। चई त तो सम्झो त मुंहिंजे मथां हिफ़ाज़त कान्हे, पहरो कोन्हे को, ऐं रब करीम काॾे वियो आहे? रब राज़ी थिए त मच्छर बि लश्कर, लठ बि लश्कर, अबाबीर बि लश्कर, दरिया जो पाणी फिरौन लश्कर खे ॿोड़े, इहो बि रब जो लश्कर। हवा आहे आदनि जा काफ़रनि जा, जुगा ड्राहे जबल पटे छॾे, इहो बि अलाह तुंहिंजो लश्कर। लश्कर को खुटा लिखो कोन्हे अलाह असांजे लश्करनि जो। केरु लिखंदो रब इज़त जे बादशाही में पाण खे अलाह साईं खां लिकाईंदो काथे को? अजीज़ भाउ, हे त साईं जो ग़ुलाम हो, ऐं साईं छा चइबाई बैकी में रवायत आहे 70,000 मलाइक पाण फरमायाऊं त मुंहिंजे विसाल खां पोइ ते 70,000 मलाइक मुंहिंजे रोज़े शरीफ़ ते ईंदा। फजर जो सांझी ताईं पहिरो ॾींदा, सलातुल शरीफ़ पढ़ंदा। हाणे इहे 70,000 पढ़े आसमान ते बि जेके मलाइकनि सभु पढ़नि, छोजी असांजे सलात शरीफ़ जो घुर्ज आहे। अलाह से फरमाए त मां बि पढ़ां थो। हाणे मलाइकनि जी बि घुर्ज कान्हे, न मलाइकनि जी घुर्ज, न अंबियाउनि जी घुर्ज, अलाह साईं जे सलात शरीफ़ खां पोइ न मोमिननि जी घुर्ज, न जिन्ननि जी, न इंसाननि जी घुर्ज। हे सभु तुंहिंजी असांजी भलाई वास्ते हुकुम थियो आहे त असां को फ़ैज़ वठूं, सलात शरीफ़ पढ़ी। सलवात सैयद ते जो पढ़े मुश्किल कहीं में ना अड़े, असांजी मुश्किलूं तो आसान थियनि। तोड़े जंग जर्मन सां जड़े त बि पाणी थियनि सभई पथर। सलात शरीफ़ जहिड़ी नेमत बि कान्हे का, पर सलात शरीफ़ खे हिकिड़ो बड़ी मोहब्बत सां सलात हजार मलाइक सुबुह जो अचनि, सांझी जी नमाज़ ताईं खबरूं ॿुधनि, रोज़े शरीफ़ जे मथां सलात शरीफ़ पढ़नि। 70,000 सांझी जी नमाज़ ते ॿिया मथां लहनि, उहे गॾिजी सांझी जी नमाज़ ते पढ़नि। 1,40,000 तइदाद थी वियो मलाइकनि जो सांझी जी नमाज़ ते। ॾींहं वारा मथे वञनि, राति वारा हुते टिकनि, सॼी राति सलात शरीफ़ पढ़नि, पहरो ॾियनि। सुबुह जे नमाज़ ते वरी ॿिया मलाइक लहनि, 70,000 इहे नमाज़ राति वारनि सां गॾिजी पढ़नि। नमाज़ खां पोइ ते हे वञनि मथे, ऐं ॾींहं वारा वरी रहनि। इहे 70,000 मतबा सतबा क़यामत ताईं रहंदा पिया, पहरो ॾींदा। सम्झे थो? 70,000
12 रात जो 70,000 ॾींहं जो। पर इहे जेके 70,000 कंहिं वक़्त में बि आया त वरी क़यामत ताईं उन्हनि खे वारो न मिलंदो, साॻा न ईंदा। पर इहे जॾहिं मथे वेंदा आसमान ते त ॿिया मलाइक जेके न आया आहिनि अञा ताईं उहे हिननि जो इस्तक़बाल कंदा आहिनि जीअं हाजी जो इस्तक़बाल इंसान कनि। छो त काबतुल्लाह शरीफ़ जिस्मनि जो क़िबलो आहे ऐं मदीनो शरीफ़ रोज़ो शरीफ़ खे रूहनि जो क़िबलो आहे। मलाइकनि खे रूह छॾींदा आहिनि, तुंहिंजा असांजा रूह ऐं उहो मलाइक इहे सभई रूह जे हुकुम में आहिनि, जिन खे हे हवासनि सां न जाचे सघिजे, अंदर में महसूस कजे त आहे। तूं पंहिंजे रूह खे ॾिठो न आहे, पर सॼो दार मदार इन रूह जे मथां। इहो न हुजे जिस्म बेकार, रूह हिन खां तालुक छिने त पोइ हिन जो ॿार खणी कोन सघे, रुगो सिर जो ॿार आहे जो लाहे ऐं किथे क़बर में थी सघे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, इहो रूहनि जो क़िबलो मदीनो शरीफ़ आहे। सभु कंहिं शइ जो रूह आहे। इंसान जो जानवरनि जो रूह आहे उहो त ज़ाहिर ज़रूर ॾिसूं था, पर हे भित खे बि रूह आहे, पथरनि खे रूह आहे, जबलनि खे रूह आहे, खजी जे थुड़ खे रूह आहे। पुठी मुबारक ॾेई ऐं पाण तकलीफ़ ख़ुतबो पढ़ंदा जुमे जो, साईं जे मिंबर जे मथां चढ़ण जे वास्ते आया त रिहां पइजी वञे, रूह न रूह न। साईं मिंबर शरीफ़ खां ॾही अचे भाकुर में झलियो आहे। हदीस में कीअं सुलका पियो भरे, जे नंढड़ो ॿार माउ जे मंझ में अचे सुलके ते सुलका पिया पवनि, साईं भाकुर में झली पियो सॼो ॾके पियो। हदीस में आयो आहे त जीअं नंढड़ो गोलो माउ जे कान रोईंदो आहे, ईअं रड़ियूं कयूं अथमि। आहे को कहीं नबी सवले जो मौजूदो ओह मुंहिंजा अज़ीज़ भाउ, सुका बुंद जेके से रोअनि उहे त जबल रड़ियूं कयूं, जहान ॿुधूं। सभु शइ जेका आहे सा हुजूर जे मथां आशिक़, रूह न आहे तॾहिं छा आहे? इन्हनि सभिनी शयुनि खे रूह आहे। रूहनि जो क़िबलो मदीनो शरीफ़ आहे। काबतुल्लाह शरीफ़ खे बि रूह आहे। पाण फरमायाऊं त काबतुल्लाह शरीफ़ जंहिं वक़्त में विलादत शरीफ़ जो वक़्तु थियो हो त हज़रत अब्बास वग़ैरह फरमायो त मां ॾिठो त काबतुल्लाह शरीफ़ सॼो बीबी आमनत ख़ातून जे हवेली ॾे छंज में किरी पियो। इहो पाण न किरियो हो काबतुल्लाह शरीफ़, जीअं न त पथर ऐं इहे जेके से ॻरी वञनि हा, शहीद थी वञे हा, पर इहो काबतुल्लाह शरीफ़ जो रूह जेको सजदो कयो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, रूहनि जो क़िबलो ऐं काबतुल्लाह शरीफ़ आहे। तॾहिं वीचारे अलाह साईं जे रहमत हुजेसि, बरेलवी साहिबु फरमायो, हाजियो आओ, हाजियो आओ, हुजूर का रोज़ा देखो। हज त कयो अथव, अरफात शरीफ़, काबतुल्लाह शरीफ़ में, हरम शरीफ़ में नमाज़ूं पढ़ियो, तवाफ़ कयो, पर अचो रोज़े शरीफ़ खे इजाज़त कयो। काबा तू देख लिया, पर काबे का काबा देखो। हेॾे काबतुल्लाह शरीफ़ थी, हेॾे काबतुल्लाह शरीफ़ जो बि काबू आहे। नूह अलैहिस्सलाम जी जमात हुजे ऐं ॾींहुं राति हुजूर सलात में शान अक़दस जो बयानु कजे। रब करीम जो कसम आहे त जेकॾहिं इन जमात हज़ारनि वरियनि ताईं जेकॾहिं इहो शान अक़दस बयानु कजे त दया जी थोरी बि नथी। सैयद पीर समुंड है और त न ॼाणे को, माणिक माणे सो फिर सेवा जो करे। सलात शरीफ़ घणी पढ़ी ॾिस मुंहिंजा अज़ीज़ भाउ, त जेको महिरबानी कर जो दरवाज़ो खुली पए त पोइ कुझु पतो पए। बाक़ी ॻाल्हियूं त घणी ॿुधियूं अथसि, हिन ॻाल्हियुनि ॿुधण सां कुझु हासिलु थिए त पोइ पतो पए, ख़बर बि पए। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हे मेराज शरीफ़ जी राति ते साईं मथे उथरिया आहिनि।
जबरील अलैहिस्सलाम खे सभिनी मलाइकनि जो अफ़सर आहे, पंहिंजे मक़ाम ते पहुतो आहे, जंहिंखे शरीअत जे इतिलाह में सिदरतुल मुंतहा सॾिबो आहे। हीअ सिदरत वटि पहुतो आहे, रिकाब सां गॾु हलियो आहे, मीकाईल अलैहिस्सलाम बि रिकाब सां आहे। हिते पहुता आहिनि त की हाणे जी हद थी पूरी, अर्ज़ु कयूं साईं असांजी हद पूरी थी वई, हाणे मथे अलाह साईं तव्हांखे घुराईंदो, रफ़ रफ़ जी सवारी अता फरमाए, पंहिंजी कुदरत सां तव्हांखे मथे घुराए, असां न हली सघंदासीं। हाणे पाण फरमाइनि था जिब्रील हितां वठी करे संगत कई थी, हाणे ऐं हा मिले वही बरतर ख़िराम कुझु मथे विख त खण अगरि यकसरे मुए बरतर परम फिरो गए तजल्ला बसोदत परम। पाण फरमायूं त ॾिसां पियो त उते जेका सिदरत आहे ॿेर वांगुरु हिकिड़ो वण आहे जिब्रील अलैहिस्सलाम जे मक़ाम वटि, उन जे मथां टारियुनि में हुंदियूं टारियूं अर्शदीन सां लॻल आहिनि, अहिड़ा अनवार ऐं रंग पिया हुते वारनि थियनि हर हर जो ॾिसण सां अकुल परवाज़ करे वञे, हैरान थी वञे। हिननि अनवारनि सहण जी ताक़त जिब्रील अलैहिस्सलाम खे न आहे, मलाइकनि खे न आहे। रिवायत में आयो आहे त पाण ॿाह मां वठी कुझु अॻु भरो कयो अथनि, जिब्रील अलैहिस्सलाम जेको मशरिक़ मग़रिब खे सॼे खे वकोड़े वञे, जेको खंभ मुबारक वञे जेको दिघा करे था झिरकी जेतिरो वञे थो। पाण ॾिसो हे मुड़ुस वञे कौतल वञे छॾियोसि, ऐं ॿी हाणे असांजो पंधा जेके आहे ही मुंहिंजी हद पूरी थी, पर त असांजी अञा पहिरीं जी खेतऊं शुरू थी। जबरूत आहे न, जबरूत जो मक़ाम आहे, जबरूत खां मथे लाहूत मथे आहे, मलकूत मञा चढ़े तॾहिं जबरूत वटि पहुचे, जबरूत खां पोइ लाहूत में अचे। इहे मंज़रनि जा नाला आहिनि जेके फ़क़ीरनि इन पंहिंजे इस्तिलाह में इन मथां रखिया आहिनि। जॾहिं हर सां पाण हलिया, पाण जिब्रील हेठि माण्हुनि जा कम त तोखे रब्बुल इज़्ज़त रखंदो आहे, उन सभिनी जा कंदो आहे, पोखनि ते बि परतो पाण विझी वञे तॾहिं फ़र्क़ु पवे हिननि में। जिब्रील अलैहिस्सलाम जे परतवे खां सवाइ न ज़ाहिरी फैज़ हले न बातिनी फैज़ हले। वसीला ईअं ठाहे छॾिया आहिनि जीअं मींहं सां पोख जी आबादी, की जिब्रील अलैहिस्सलाम जे परतवे सां हेठूं आबादी ते दार मदार रखियो वियो आहे। जिब्रील माण्हुनि जा हेठि ध्यान जा कम त तो कया, तुंहिंजो को कमु हुजे त मां रब्बुल इज़्ज़त वटि उहो कमु वञा थो त दरगाह मां कराए ॾियां। महिमान जो मीज़बान खे को अर्ज़ु करे त हाणे उहो कीअं मोटे, मीज़बान बि बेमिसिल ऐं महिमान बि बेमिसिल, हुनजे शाहूकारी बादशाही जी हद कान, हिन जे महबूबियत जे हुस्न ऐं कमाल जी हद कान। जीअं ज़बान मज़ा पिया फरमाए रब कयूं ऐं थो करे। हासे कमु आहे हिकिड़ो मुंहिंजो महिरबानी करे उहो कजांइ, कहिड़ो जॾहिं दरगाह में पहुचो रब्बुल इज़्ज़त खे अर्ज़ु कजो त जिब्रील तुंहिंजो ग़ुलाम आहे हिकिड़ो दरवाज़े जो, उहो त अर्ज़ु करे पियो त क़यामत जे ॾिहाड़े में मूंखे इजाज़त ॾिजांइ त मां खंभ पंहिंजा विछायां जेके मशरिक़ मग़रिब ताईं पहुचंदा आहिनि, उन्हनि जे मथां तुंहिंजी उम्मत वेहे मां फुल फ़रात तां टपाए बिल्कुलु में पहुचां। ईअं न फरमायूं त न, पर जॾहिं उते राग नियाज़ हलिया सम्झी बि तोखे मां ॻाल्हि ॿुधाई त अगरि मुर्तज़ा अली शाह छा फरमायो हो त मूंखे इल्मु आहे उहो जो जिब्रील मीकाईल अलैहिस्सलाम खे न आहे। पुछो मूंखां, अर्ज़ु कयूं कूफे जे मिंबर जे मथां साईं मुर्तज़ा अली शाह पिया फरमाइनि, साईं तोखे उहो इल्मु कीअं आयो? पाण फरमायूं त जिब्रील सां पंहिंजी मंज़र ते, मीकाईल सां पंहिंजी मंज़र ते, इज़राईल सां पंहिंजी मंज़र ते, मलाइक पंहिंजे पंहिंजे मक़ाम ते हा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे विया हा न, पोइ उते मथे छा वही वापरी, छा हलियो चलियो, या त मलाइकनि खे ख़बर कान्हे का, पर उहे ॻाल्हियूं मां सां साईं कयूं।
है मुंहिंजा अज़ीज़ भाउ साईं हुते जॾहिं राज़ न्याज़ हलिया आहियूं त जिब्रील सम्झो नियापो ख़्याल में न आयो अथनि अलाह खे यादि ॾियारियो आहे त मुंहिंजा हबीब सलाहु जिब्रील जो नियापो काथे उहो मूंखे न ॾिनो अथव मुंहिंजो मोड़ा तोखे सभई ख़बर आहे मां त तुंहिंजे इश्क ऐं मोहबत में सभु कुझु विसारे छॾियो आहे सभु कुझु विसरे उम्मत न विसरे सभु कुझु विसरे पर उम्मत न विसरे अहिड़ी भलाई बि कंहिं नबी सगोरे पंहिंजे मथां कई आहे अर्ज़ु कयो अथनि त साईं हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे अलाह साईं कयो अर्ज़ु इहो आहे त क़यामत जे ॾिहाड़े में मुंहिंजे उम्मत जो फ़ैसिलो मुंहिंजे हथ में ॾे साईं त मां कयां पंहिंजी कुंड पासे सां हिन खां हिसाब किताब वठां माण्हू जहिड़ो ख़्वार न कयो अलाह साईं फरमाए त तुंहिंजी उम्मती सो हुजे बाक़ी मुंहिंजा हबीब कयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जो हिसाब मां तुंहिंजे हथ में नथो ॾियां मां पाण वठंदुसि तोखे बि ख़बर न ॾींदी अञा ईदा न कयूं अञा ख़ुशियूं न कयूं अहिड़ो मुर्शिद करीम मिले जंहिंजे वास्ते रब करीम एॾा दिलासा ॾिए ऐं सचा दिलासा अज़ीज़ भाउ अलाह साईं फरमायो त जिब्रील ॾिना पोइ साईं खे मालूम आहे साईं तव्हां खां मोटंदव त पुछंदो सिगरा वटि पहुचंदव वरी पुछंदो तव्हां खां मुंहिंजो नियापो मिलियो कोन चई जोर तुंहिंजो नियापो मिलियो ऐं तुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयोसीं क़यामत ॾियारे तोखे पोइ इजाज़त ॾींदुसि त तूं साईं जी उम्मत खे खंभनि ते खणी बेस में पहुचाए पर जंहिंजी तो महबूब सां मोहबत हुई ओ मुंहिंजा अज़ीज़ भाइरो सभई अचो त राति जो को अकेला थी पटकाए टोपियूं लाहे रब खे अर्ज़ु कयो त साईं असांखे साईं जी मोहबत वाइदा चाहिनी हे त जिन खे तुंहिंजी मोहबत आहे तन सां मां इहा महिरबानी कंदुसि त जिब्रील अलैहिस्सलाम खे मां सवारी जे वास्ते पहुचां ऐं थींदो जेकॾहिं हे रिवायत सची आहे इंशाअल्लाह ताला इहो क़यामत जो ॾींहुं थींदो तूं पंहिंजे अखियुनि सां तूं असां ॾिसंदासीं जिब्रील अलैहिस्सलाम साईं जे मोहबत खे खिलंदो आख़िर दावाना राहुल आलमीन पंहिंजी मोहबत माण्हू घणनि मां सदा दुनिया नाम निहाल Zero 3 0 6 4 7 5 5 5 2 5